जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद तालका ठुल्ल में सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंधु दरिया ते धाड़े खिलाफ सैयद ज़ैन शाह जी सरबराही में अगवाणनि जमाल जोश बुरडो जी निगरानी में आलीशान जलसो फारूक आदम चौक ठुल्ल में थी गुज़रियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे क़ौमपरस्त सियासी समाजी अदबी संगत ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो त सिंध बाद बलूचिस्तान केपीके जे अवाम खे कुचलियो पियो वञे, जॾहिं त पंजाब में सियासत करण जो कंहिंखे बि हक़ कोन्हे। हुन चयो त पंजाब जे रेगिस्तान जा लख एकड़ ज़मीन आबाद करण लाइ प्लानिंग तयार थी वियो आहे। पंजाब खे आबाद करे सिंध खे रेगिस्तान में तब्दील कयो पियो वञे। हुन वधीक चयो त 6 करोड़ सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो हणी कैनाल जोड़िया पिया वञनि। पीपल्स पार्टी सदाईं सिंध जो सौदो कयो आहे, सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि में मुलविस आहे ऐं सैयद ज़ैन शाह चयो त असां हाणे फ़ैसिलो कयो आहे त सिंध जे चूंडियल नुमाइंदनि जो घेराव करियूं ऐं हुन चयो त अॻु सिंधूअ जो पाणी विकिरो कयो वियो, पर हाणे सिंधूअ जो पाणी खे खपाइण जूं तयारियूं शुरू कयूं वियूं आहिनि, जेको असां सिंधियुनि खे क़बूल कोन्हे। जलसे खे रोशन बुरडो, इनाम भट्टी, जमाल जोश बुरडो ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कयो।